आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। हर रोज़ जीअं अॼु भी इन वीडियो में मालूमाती सवालनि जवाबनि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। तो बिना कंहिं टाइम विञाइण जे पाण हणूं था पंहिंजे सवाल नंबर पहिरीं जी तरफ़। सवाल आहे त इंसानी बदन में कुल केतिरा हॾा हूंदा आहिनि? इंसानी बदन में कुल केतिरा हॾा हूंदा आहिनि? जवाब आहे 206 हॾा हूंदा आहिनि। सवाल नंबर 2 आहे त पाकिस्तान जो सभ खां वॾो हवाई अॾो कहिड़ो आहे? पाकिस्तान जो वॾे में वॾो हवाई अॾो कहिड़ो आहे? जवाब जना एयरपोर्ट कराची। सवाल नंबर 3 आहे त उठ खे केतिरा ॾंद हूंदा आहिनि? जी हाँ साथियों, ॿुधायो त उठ खे केतिरा ॾंद हूंदा आहिनि? साथियों, इन क़िस्म जी वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारदो। नोटिफिकेशन लाइ घंटी वारे बटन खे ज़रूर दॿाजो। सवाल आहे त उठ खे केतिरा ॾंद हूंदा आहिनि? जवाब उठ खे 34 ॾंद हूंदा आहिनि। सवाल आहे त नवकोट जो किलो कॾहिं ठहियो? नवकोट जो किलो कॾहिं ठहियो? जवाब आहे 1814 ईस्वी में। सवाल आहे त कुरान पाक में कहिड़े पत्थर जो ज़िक्र आहे? इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल आहे त कुरान पाक में कहिड़े पत्थर जो ज़िक्र आहे? साथियों, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कजो। सवाल आहे त कुरान पाक में कहिड़े पत्थर जो ज़िक्र आहे? जवाब मरजान पत्थर जो कुरान पाक में ज़िक्र आहे। साथियों, असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजी राय जो इज़हार ज़रूर कजो। दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।